अज 22 रबीउल अव्वल 1447 हिजरी 16 सितंबर 2025 है। बुखारी मस्जिद कंबर की तरफा मदरसे में साईं अब्दुल साहब सुमरे की हुकूमत की तामीर कंदे साईं मोहम्मद यूनुस लाखो साहब की दावत ते तमाम दोस्तन की ज़ियारत जो रब से मौके नसीब फरमायो। कंबर शहर जा मुसलमानों असा मिठड़े मोहम्मद करीम जा दीवाना इन्हीं जे करे त ही मीलाद जा जलसा रखंदा हूं। साईं अब्दुल सत्तार बुधायो तो 29 जलसा है। हर मस्जिद में जलसो महबूब जो मीलाद। अज मां भी पाक मोहम्मद मीर जो मीलाद बयान तो करन घुरा। कंबर शहर जा मुसलमानों असा जे नबी जहिड़ो न दुनिया में थियो आ, न थींदो, न आयो, न ईंदो, न जायो, न जमंदो। असा जो नबी सब को शान में मथे आ जे पाक मोहम्मद करीम की तारीफ रब तौरात में, इंजील में, ज़बूर में कई पर कुरान के कोले पढ़ंदे वर्क बरकत बैठे मोहम्मद करीम की सारा उन महबूब मोहम्मद करीम की विलादत बयान करना आयो हा जे नबी जे सदके रब जोड़ो ही जहान। असा जो नबी सब को शान में मथे आ असा जे महबूब रहमत दो आलम की तारीफ उलमाए देवबंद दे अकीदो तो बुधाइण तो घुरा। पूरी दुनिया जा वण कलमो थी वणन, पूरी दुनिया जा दरियाए समंदर वाहियूं वाटर मस पड़जी वणन, पूरी दुनिया जो 7 ज़मीनूं 7 आसमान वर्ग पड़जी वणन, पूरी दुनिया जा जिन इंसान मुझे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तारीफ लिखण दे भी हन। कलमन वारन जो कलमो खुटी बोली उमर को खुटी बोगा मस खुटी विंदी दिल पर मोहम्मद अरबी की तारीफ न खुटंदी। जे नबी की तारीफ करे तरफ पाण करे चौन सुभान कंबर वारा तो के कहीं भुलायो ए देवबंदी असली नबी जा आशिक थे। असा पाक मोहम्मद अरबी जा दीवाना उमा छो न चवा जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। नबी जी मोहम्मद को नहीं जन्नत वजर जो आसुर न कजाए जन्नत में भी दात मिठे मोहम्मद के कलमे पढ़ण वारा विंदा। असा जे सोहणे नबी जी मिठी अम्मा आमना थी फरमाए जडे मोजो सोहणो मोजो दिल पर मोजो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोजे पतन में ना आयो हो। मक्के में कहत मक्के में डुकर मक्के जा वणे पहाड़ जबल भी सुकी जा ये जल आमना थी फरमाए जड़ी रात मोजो सोहणो मोहम्मद नबी जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोजे पतन मुबारक में आयो। सुबह जे बड़ी मक्के जे पहाड़ के नजर के मुझे सुकल पहाड़ भी मुझे सावा पे नजर चल वण भी सावा चल वणन दे क्या पेट वण झुकी सलाम क्या करन जबल झुकी सलाम क्या करन ये आवाज को मुझे कनन में ते बुशरा लकिया आमीना अमामना फरमाती वणन दे जबलन दे तकी पूछा ऐलान तो अजे सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन आमिना अजल पॉइंट जो सरकार मुझो मोहम्मद अरबी तुझे पेट मुबारक में आयो आ इए जे करे मां रब के वडे शान वारो बनायो आ। अम्मा अल्लाह फरमाए जने मुझो साईं मुझो दिल पर नबी मुझे पेट में ना आयो हो। अम्मा फरमाए जी बकरन के कारण की पथरी जमीन हुजण के करे जने मां आमना के पैर में पत्थर लगंदा त शाला पे जीविंदा हा रत वहण छूची विंदी ही अले केतरा दी त जख्म में फट छुटाईंदी हम पर जने मुझो सहो मुझे दिल पर नबी मुझे पेट मुबारक में आयो। अम्मा फरमाए जी पत्थर ते पैर पे रखा पत्थर मुंह मखा वधीक नरम पिया थी वणन। ये सो नबी आ सवाल ए मदीने जो मीरा मिठी अम्मा आमना जो लाडलो आ चौन सुभान अमड़ा आमना फरमाई थी जने मुझो साईं मुझे पेट में ना आयो मां बकरन के चारण वींदी हम तमाम भी के बकरियों चारियो अबा खलीफा चारी ऐब कोने नबी की सुन्नत आ नबी से पाण चारी
अम्मा आमना फरमाती बकरन के चारण में दी हम का बकरी काड़े भजे मां आमना बराए थकी होगी शाम के टाइम ते मुझे लिंगन में सूर पैदी वेंदो हो निंड नहीं दी ही लिंग चिचलाईंदा हा पर जडे सोहणो हबीब मुझे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे बतन में आयो जिदल आमना थी फरमाए बकरन के कुटे अगिया क्या पर बकरियों हलनी न हेठ जमीन ते वेही पियो रहन इशारो थी आमिना अली का वठी बकरियों तुझे जो नहल दूठो तो सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन आमिना अगर कोई जो सरदार मिठो मोहम्मद अरबी तुझे पेट में हुजे बकरियों अगियो की हलन मां बकरिन जे दिलन में भी हया विहारे छड़ो आहे जो बिनी जहान जो सरदार जो मिठो मोहम्मद तुझे पेट मुबारक में आज का बकरियों तुझे अगियो हलन अगियो तू हलन ये धन तुझे मुठियो हलन धनार पोयो आने धनार रखियो ए सोहणो हबीबा सवा लख नबियन जो ताजा सोहणे हुसैन जो नानो थी सोहणे अली जो सोहरो चलो सुभान अल्लाह खुदा जो कसम आहे वाहिद जमात जो बंदी थी जका चैनी यारन के भी बनी दी थी तो पंडितन पाक के भी बनी दिया तो असा सब के बनी दा असा के जी गिला शिकायत न कंदा हो असा नबी जा परवाना नबी जो सहाबा जा दीवाना अहल बैत जा दीवाना असा जो इनन को सवा ईमान जो बचण मुश्किल असा वलियन के भी बनींदा हो वली जो अल्लाह जा है असा अल्लाह जे वलियन जा नौकर वली अल्लाह जा प्यारा है वली जमीन ते घुमे हो जे कदमन में मिट्टी छड़े असा देवबंदी अखिल में सुरमो करे पढ़न ला तैयार तो के मान झलेवा है वलियन के न मरीदा है मा कुरान टिकर जे रखी तवा तो असा उन वलियन जा नौकर जिनके सीने में अल्लाह जो कुरान हुजे जुबान ते मिठी मोहम्मद जो फरमान वली असा उन्हीं के मनीदा हो जो रब सा मिलाए जो रब को तोड़े वली ना है जो अल्लाह है अल्लाह के रसूल के दीन के दुश्मन केरे वली की तारीफ करे केरे वली की तारीफ कया खुदा जो कसम आज करे शाफ लती फिटाई घोट की तारीफ क्या जो अल्लाह जो वली कहना कुरान मजीद जो तर्जुमो सजो बैतन की सूरत में के पर तौहीद बयान में काचे के तो तू खालिक तू मालिक के चारो नाही चवण जो संगड़ शहर वीरान करी जे वसाई तवाहा जेठो किन के पाली पालिकन में किन का पीहाई पाहन जेठो किन के धाम न दे गमड़ी जी किन के माया दे मण जेठो किन के बेगन बख्शे बकरी जी किन के धणी दिए तू धण जेठो तेला हूं पाहन ठाड कन लिंग लतीफ जा जते वली अटजन गौस अटजन कुतुब अब्दाल अटजन असा जे कुलते जूनी नथी ये खबर में खबर पई केड़े वलियन की तारीफ क्या जे करे कलंदर साईं जी तारीफ क्या जे जो लालो हाफिज मोहम्मद उस्मान मरवंद खोआयो थई कुरान जो हाफिज कुरान सा मोहब्बत करण वारो आज आदतों के वली जो शान भी बुधाया जो पीरन जो पीर थई शेख अब्दुल कादिर जीलानी थी जंगी मिठड़ी अम्मा थी फरमाए रमजान शरीफ जो महीनो आयो 3 महीनन जो जायल रमजान भी अची वियो के मां रोजो रखया है मासूम फेरी डोही के पान रोजो रखें वाद थन्य ते रखें ते खीर पिए ते मुंह मुबारक पड़े के वरी बे थन्य जे बैठो के वरी मुंह मुबारक पड़े के नड़ो मासूम जो बार खीर न पिए ते अम्मा के मजो ईंदो न सका अम्मा परेशान आज लाउड स्पीकर भी एजाज साउंड वारो आयो पर तंबर के कुंड पुरुष में आवाज पहुंचंदो होंदो आशिक नबी जा आशिक वलियन जा वे सब से पहुंचंदा पर इम्तियाज अहमद चांडियो है भी आयो आज को मोबाइल के जरिए सिंध बलोचिस्तान शान जा वाज मानो इन के मोबाइल के जरिए सऊदी अरब में भी बुधंदा है मां दुआ करना है वा तो अल्लाह साके वलियन सा मोहब्बत नसीब अता फरमाए कुरान वारन सा मोहब्बत नसीब अता फरमाए जो कुरान वारन सा प्यारा और जो पेड़े ही तो जन्नत ले तैयार
अमर चवे थी मां परेशान मुझे बच्चे के छाथियो अरे बीमार ना है शाम जो टाइम थे के हकीम दे खणी वनास के तबीब दे खणी वनास रोजो खोलिया शाम जो टाइम थियो रोजे खोलण की तैयारी कई तो रोजे खोलण वाले के दिन जान में खुशी होंदी आ नौजवान के खुशी बूढ़न के खुशी मर्दन के खुशी नंदन बारन के खुशी मस्जिदन में सिफो भर दी वयो क्या आजान मिली आने पीराने पीर सैदी अम्मा थी फरमाए मां रोजे खोलण जला हर शय कदे क्यों हेडो आजान शुरू थी वई अल्लाहु अकबर मां हेडे रोजे खोलण की तैयारी कई और शेख अब्दुल कादिर जीलानी रोण शुरू को रोई जो सदे पे अम्मा जे तोखे रोजो हो तो मुखे भी रोजो हो अकेलो रोजो न खोल मुखे भी पाण संग रोजो खोलाए एड़न वलियन जैसा किए न मुरीद छोड़ के पधरल में भी रोजा रखन वलियन जा नौकर होगा केड़े वलिय की तारीफ है आज करे हेडो मां हेडे बुजुर्ग केड़े दी बरक्योली शरीफ वाली साईं हाफिज मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह अलैह वली सब मुवहिद चौन सुभान अल्लाह अल्लाह जे वली ने एक साले की तारीफ क्या में इंजन न ठरन साईं ने एकड़े इलाके में विया ये बुजुर्ग बेचारा वींदा त पपडी रहंदा तौहीद जो कम कंदा बुजुर्ग जो वयो के पाड़े में रहो के गोठ में वयो घर होयो भरसा घरवारी मुर्स के से सुबाने कुकड़ जी शर्ता वने जल्दी कर बुजुर्ग को ही गिरह मानी जो कराए जे कुकड़ शर्त मारे हे भी बेचारो जाल मुरीद हली पियो अल्लाह सबनी के जालन जो मुरीद न करे आमीन आमीन जेके जालन जा मुरीद चन भली को डाढिया आमीन न करन को दिल में करन जेके जालन जा मुरीद न चन वे डाढिया आमीन आमीन आयो तो कुर्बानी जो कणी साईं मुखे पड़ी ते साईं फरमाए छा कंदे कैसे सुबाने मुझे कुकड़ जी शर्ता पढ़ी जो कुकड़ जी शर्त मारे साईं तो सबा पखन के नगड़ाए रब रुसी भी लो के छड मौली साहब आया रखी छड तबलीग चमक पढ़ी दे अल्लाह हमारे की नजर दिल ते पैदी हुई चौन सुभान अल्लाह साईं ने मानिए तो गिरह हाथ में झली पड़न था बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन पाण कुर्बान वना मानिए जे गिरह ते दम करणी न उसते वने पुट कुकड़ के खाराए भोरा भोरा करे कुकड़ के खारायो सियारे दी रात ही घरवारी की खुशी में मुर्स भी खुशी में जो सुबह सुबह साने कुकड़ शर्त मारे पर होडो फैसलो कयो थी सुभान अल्लाह जे को रब राजी थी त देरी न तो करे जाल मुर्स कुकड़ के खाराए पाण में बिस्तरे ते सुम्या अदरा के टाइम ते घरवारी के जाग थी जे दिसा तो कुकड़ जो हाल आहे जैसे तो असुर के टाइम ते कुकड़ जी मुंडी हेठ लगी पिया हिया तो झूठी साईं पुछता हिया तो झूठे घरवारी मथो अची बिछस तेसी छाथो करे कुकड़ पंजे जुबान हाल में छाथो चवे अल्लाह घरवारी भजंदी वई वई मुर्स के लोडे नहीं दे मारे सही जे खैर तो आया जे खैर वरी केड़ो आ कुकड़ तो वारो मोलो थी जे बा जे हे त के कम जो ना है कोहाने ने के कोहणो कोंदो मजबूरन घरवारी भी मुर्स भी रोइन भी पिया पर कुकड़ अंगर ने जुदा करे एकड़ी में भी भाजड़ी तैयार थी कई बैठा है जाल है मुस्ताने कुकड़ खाइंदा से पर रब की तरफों सुभान अल्लाह रहमत जो करम जो मी वसीब अना घरवारी कुटी में हथ वे दो मुर्सवात ते ना मस रखी बिनन जी मुंडी हेठ भाई सुनो सी अल्लाह जो आहे भी अल्लाह
भाई सुबह जो टाइम थियो रोईंदे आफिर मोहम्मद सिद्दीक भरजूली शरीफ वारन अल्लाह वारन दे आया कैसे मेहरबानी कर रज का पो वायदो था क्यों कुकड़ न विढ़ाईंदा से जिक्र भी दे पंजो मुरीद भी कर को सायन वली जा किन मुरीद थियो जो रब के थोड़ को बचान रब सा जोड़न सिखारे हजरत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह वक्त जो वली बीमार को चीबो त मुरीदन के खलीफन के दिया बापू हकीम बोले तो को इलाज मा कराया के हाने है डॉक्टर के हिन हकीम हो हकीम वडा होशियार नाराज न थी जो को डॉक्टर की वटे हाने मुझे को दोस्तो मोके जैसे गाल बोलो डॉक्टर मोके अग में टेस्ट लिखी दिनो टेस्ट में माके पिनाई थी दवा वठण जा पैसा ही न बचिया पोचे अन्या तो दी हिकड़ी टेस्ट थी जो सजो तो के अंदर 100 थींदो मिशन में विधि बाहर कढाऊं वो भी समझ में ना आए एंटीबायोटिक दवा लिखी एक बीमारी मोजन तो छुटियो तो 15 बीमारी में खई अगे जमाने जा हकीम वाला होशियार बोले मुरीद मोटी आया जैसे हकीम लगो आ पर हकीम हिंदू आ गैर मुस्लिम बठिए तो उसने हां बाबा मोके जो दीन थोड़ी तो मने अम्मा दवा वठे हकीम वटाया कि हलो साजो साईं बीमार हालो न की तबीयत भी दिस दवा दी जमा हलंदम जरूर मुजो इहो ही कमा पर नालो त दसो तहां जे मुर्शिद जो नालो शाही ए नालो थस हजरत सुल्तान बाहू के बाबा तो भाई ने मान जे छा जे को हिन दे विंदो आ उनके पंहिंजे रब सां मिला सुभान अल्लाह ईमान हलंदा जबल न हलंदे न साईं के हेडे खणीए तो अल्लाह जो वास्तो तो हेडे भी खणीए के पूरो इलाज किए कंदे जे मां इलाज कंदम पर साईं जो पहिरान चोलो मुबारक खणीए चो मां इनके ॾिसंदम मूंखे तबियत जी ख़बर कोन साईं जो पहिरान आंदो चो सुभान अल्लाह कंबर जा मुसलमानों जने उन कोड़े हकीम गैर मुस्लिम हिंदू नक दे रखो तो हकीम जी दिल हलण शुरू थी वई असा एड़न वलियन के किए न मनियो जिन जी कपड़ा भी अल्लाह दे मोटाइन अल्लाह वारो बनाइन एक तौहीद परस्त वारो बनाइन सुभान अल्लाह उन हिंदू जी दिल हलण शुरू थी वई छा पियो चवे अल्लाह तरपदे पियो जियो संगे मुरीदल हथ पैर माटियो जने होश में आयो ओ छा कयो खैर गाए जी छडियो पुछण ज्ञानी जल्दी तो मुके साईं दे वठी हलो मां साईं जी हथ ते बैत करे कलमो पढ़ी मुसलमान थी तो के गलत समझायो है वलियन के न मनी न सा वलियन जा नौकर हूं वली वो जिन जे सीने में कुरान माहे पंजाब तो साईं पंजाब पे रोड ते एकड़ो बोर्ड लक्ष्य पियो और बोर्ड पे लिखलो फुटी वाली सरकार छा फुटी वाली सरकार मा तो हे छाए फुटी वाली सरकार इन बुजुर्ग जो नालो की कैसे पहले नंबर जो चोर हो चोरियों कंदो हो को मानो डंडन सा मारियो सको हित पूरियों से नालो रखी छलो फुटी वाली सरकार पोयो जो आया अजी साईं के चादर मथो चाढ़े हाने यो बुजुर्ग मानो के पुत्र तो दे न्याण के दे सनु को गुमराह छे असा जो वली हुआ जे सीने में कुरान मां दुआ करना है मां जगह ते दोस्तन जो से एकड़ो बुजुर्गा बस छड़ो वणन की देर आ सब पुत्र ही पुत्र दी पोते मां जरे उन की तारीख मालूम कई तो साईं सजी जिंदगी तड़पंदो रहो पंहिंजी शादी भी करे न ये कौम जो ईमान माण्हुनि मथां विञाए छॾिया आहिनि खुदा जी ज़ात जो कसम असां जमियत वारा वलियन जा नौकर अॼु मां मिठे मोहम्मद करीम जी विलादत जो बयान किया जिजल आमना थी फरमाए जरे मुझो सोहनो नबी मुझो दिलबर नबी मुझो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे बदन में ना आयो हो मां बकरन के पानी पियारण जला खूह ते वेंदी हम रसो डोल में बड़ी बड़ी तकलीफ सा पानी करी बकरन के पियारी हम पर जरे मुझो सोहनो मुझो दिलबर नबी मुझे पेट मुबारक में आयो हम फरमाए थी खूह ते पहुंचो मैं रसो दिखम डोल बिखम तो पानी करी बकरन के पियारा इशारो थी आमिना रसे खण की जरूरत ना है डोल खण की जरूरत नहीं तो सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन
आमिना अजर पण जो सरदार मिठो मोहम्मद रबी तुझे पेट में हुजे हेठ कीअं तोखे निवाया हेठ कीअं तोखे झुकाया हाणे खूह ते भी पानी के इशारो करण तुंहिंजो कम तुझे कदमनि में पानी पुॼाइण मां रब ज़ुल जलाल जो हे सोहणो नबी हमरा आमना फरमाए थी जॾहिं मुझे साईं मुझे पेट में आयो तो कक्कर मुझे मथो साव करे उमूमन औरतुनि खे हमल थींदो आहे त मानी न वणंदी आहे उढेड़ थी पवंदा आहिनि उल्टियूं सदाई मथे ते पटी बदल दवाऊं सां खटियूं ओगरायूं अम्मा आमना फरमाए जॾहिं मुझो सहणो मुझो दिलबर मुझो पाक नबी मुझे पेट मुबारक में आयो हमरा आमना थी फरमाए ओगराई वठंदी हुअमि त सॼो कमरो खुशबू में भरिजी वेंदो हो एकड़ी ख्वाजा अब्दुल मुतल्लब साईं कावड़ में अची ॻाढ़ा तारा करे मूंखे कावड़ में तके करे चे मूंखे चई हले आमिना मां चुम जी मुंहिंजा ॾाॾा चे तूं मूंखे माण्हुनि जे साम्हूं कंधु खणण जहिड़ो न छॾियो आहे अम्मा थी फरमाए ॾाॾा ख़ैर त आहे कि ख़ैर वरी कहिड़ो अञा पुछे थी आम मुआशरे में भी का औरत मुड़स मरी वञे जेकॾहिं अतुर हणे खुशबू हणे त आङुरियूं माण्हू खणंदा हे नबी जी अम्मा आहे कि एड़ी खुशबू थी हणे जेका जिंदगी में असां के आई नाहे दिमाग असां जा मुअत्तर था थी वञनि काथों जी खुशबू आई थी तोखे मुझे बचड़े अब्दुल्ला जो दुखी बने दुनिया में वयो आ तो खुशबू थी हणे अम्मा आमना हया वारी अखियुनि मां लुड़क जारी थी ख्वाजा अब्दुल मुतल्लब तो चवेस आमिना रुअण सां मसलो हल न थींदो कंधो मथे करे हकीकत कर ॻाल्हि शाही अम्मा आमना फरमाए थी ॾाॾा खुदा जो कसम जे हकीकत तो पुछे मां आसमान वारे चंड जो बचा थी चंड झुकी मूंखे सलाम न करे सितारा टूटी मूंखे सलाम था करनि जबल वण झुकी मूंखे सलाम था करनि ही आवाज तो करण में अचे पुशरा लकिया आमिना ॾाॾा त मां त हैरान थी आहियां मूंखे त ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे अमर आमना फरमाती है दिलबर नबी सोहणो नबी सवा लख नबियन जो ताज नबी जॾहिं मुंहिंजे बदन में आयो त रहमतुनि जा वॾ फड़िया मींहं वसी पिया जिजल फरमाए जॾहिं मुंहिंजे साईं जी ॼमण जी रात आई तकलीफ़न जी रात आई दुखन जी रात आई सूरन जी रात आई जे कमरे में बैठी हम तुन कमरे में बत्ती भी न हुई दियो भी न हो रोशनी भी न हुई मां सोचा पे रात लेके गुजरंदी दाई जो इंतजाम भी न हो कमरे में बैठी रब के बाडाया पई खबर तरी पे रात जे खत्म थियण जे टाइम ते सुबह जे पाक फुटीअ जे टाइम ते मुंहिंजो सोहणो मोहम्मद नबीन जो नबी इमामुल अंबिया सवा लख नबीन जो ताज मुंहिंजे बदन को बाहर जमीन जे तख्ते ते चलवे चलवे फरोज थियो त अंधारी कमरो ईअं रोशन थियो मां ईअं पे सम्झायो चोॾीअ जो चंड मुंहिंजे घर में लही आयो अम्मा आमना फरमाए थी शाम जो माड़ियूं मां अखियुनि सां ॾिसां पई नूर जूं लाइटूं जिजल फरमाए थी सोहणे नबी जी बरकत जे करे पाक मोहम्मद अरबी जी बरकत जे करे पाक नबी जी बरकत जे करे घर में खुशबू नबी साईं जी जो जाया त ॼमण सां मुंहिंजो साईं सिर सते में रखी बैतुल्लाह ॾे मुंहुं मुबारक कयूं अम्मा फरमाए थी मां गणती में पइजी वियुमि छो त मुंड खां वठी मुवहिद घराणे जी ही तौहीद परस्त घराणे जी ही फरमा मां फिक्रनि में पइजी वञे कहिड़े बुत जे अॻियां झुकियो छो त 360 फुट बैतुल्लाह में रखियल हा अम्मा फरमाए थी तकिया त साईं जा प्यारा चप मुबारक बि चुरनि पिया अशद आंगुर बि मथे लॻी पई पढ़नि था अशहदु अल्लाह इलाहा घरी आया नबी ॼमण सां तौहीद जी प्रचार कई त पूरी दुनिया को तव्हां जा राब्ता कटरा हिक रब सां तव्हां जो नातो ॻंढण आयो ये जनाबना फरमाए थी साईं जो जायो त 360 फुट बैतुल्लाह में रब खे ऊंधो करे छॾियो अचे तो पूरी दुनिया में जिते जिते बुत रखियल हा पूरी दुनिया के बुतन के रब ऊंधो करे छॾियो बुतन में भाॼ टा पइजी वई रड़ियूं पइजी वयूं चीखूं पइजी वयूं माण्हू पंहिंजे माबूदनि ॾे भॼा अॼु असांजे माबूद अॼु पंहिंजे इलाह असांजे इलाहुनि खे छा थी वियो आहे मया पंहिंजनि खुरपनि पादरनि ॾे त वारो पियो ॾिसो असांजे माबूदनि सां हीअ हाल कई कयो आहे उन्हनि पंहिंजा किताब खोलिया ॾिसी करे चवनि था असांजे किताबनि में लिखियो पियो आहे आख़िरी नबी मोहम्मद जॾहिं पैदा थींदो अलाह पूरी दुनिया जे बुतनि खे ऊंधो करे छॾींदो अॼु लॻे थो न हस्तीअ जी आमद थी वई आहे असांजो नबी बुत ठाहिण न आयो हो त बुतनि खे ठाहिण आयो
सोहनो नबी आ दिलबर नबी आ नबी से जाया अम्मा आमना फरमाती मुझे अखिन में ओढ़ा अल्लाह मुझे बच्चे के यतीम करे पैदा किया और अब बचे मुझे बच्चे जो अबू हुजैसा बाजार वने हाथ किस्मे रांजी बराबर दियो जैसा लाड़ गाने मो रांजी को वठी अचे हा सक्कर वने भी वठी अचे कंबर मो वठी अचे हा कराची हैदराबाद मो वठी अचे हा केर वठी रब से फरमाए आमिना तुझे बच्चे के रांदी करण की जरूरत न पौंदी संगे पैजी वने त मां बेवाह और गाड़ी विंदम अर्श वारे रब जणो हिए जो सामिना दुनिया वारन जा बच्चा धरतिन जी शैन सां रांदियूं खेडंदा हिन जे तुझे बच्चे के रांदी करण की जरूरत पौंदी त मां अर्श वारो अल्लाह चोडीअ जो चंद्र लाहे ॾींदो मांस वेठो रांद साईं अब्दुल सत्तार केॾो महबूब नबी साहब कुर्ब साईं अशद आंगुर के हिए करन त चंद्र हेडे भॼे नगड़ा हुंदा हिए करन हेडे भॼे चंद्र नबी साईं के रांदी को अम्मा आमिना चवे थी वो मुजारत कुर्बत घणा करे छड़ी पर बार घुमण फिरण जो थींदो आ त पीउ पंहिंजे बच्चे जी आंगुर खां वठी करे उन खे शहर जो घटियूं गलियूं ज़मीनूं घुमाईंदो आहे इन खे केर घुमाईंदो अल्लाह केर सैर कराईंदो अब सही को आमिना तुझे बच्चे के सैर तफरी की जरूरत न पौंदी संजे पैजी वने त मां बेवाह और गाड़ी विंदम अर्श वारे रब जणो हिए जो आमिना दुनिया वारन जा बच्चा धरतिन जो सैर कंदा आहिनि तुझे बच्चे के सैर तफरी की जरूरत पैजी वई त मां अर्शन वारो अल्लाह आसमानन जा सैर कराईंदो सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला सुभान अल्लाह घरिया था लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर छा पंहिंजे नबी के अर्शन जा सैर न कराइनि खुलियल आसमान हेठों साईं अब्दुल सत्तार साहब पंहिंजे मदरसे जी छत ते विहारियो आहे पर साईं मोहम्मद यूनिस साहब त बुखारी मस्जिद में जलसो रखियो उहो जलसो खणाए हिते उते त तव्हांजा पघर न बीहंदा हिते हेॾो मैदान खुलियल सुभान अल्लाह वरी साईं जी मोहब्बत मदरसे जी बरकत सां पखा बि पिया हलनि मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम सोहन जे सरदार जी वाखाण ॿुधण वारो अम्मा आमना फरमाती जरे मुझे सोहे नबी मुझे दिलबर नबी मुझे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमीन का चेहरो अनवर मथे क्यों मुझी रड़ निकली अल्लाह मां दुनिया जा हसीन ॾिठा पर पंहिंजे पुट मोहम्मद अरबी जहिड़ो सोनो अॼु ताईं मां ज़िंदगी में ॾिठो ई न आहे एतिरे ते हुजूर साईं जो चाचो अबू तालिब साईं आयो जेको सोहणे अलीअ जो अबू हूंदो सुभान अल्लाह नबी साईं जे चेहरे खे ॾिठे उन जी बि रड़ निकिरी हुई अल्लाह अल्लाह मां बि दुनिया जा हसीन ॾिठा पर पंहिंजे भाटे मोहम्मद अरबी जहिड़ो सोनो अॼु ताईं मां बि ज़िंदगी में ॾिठो ई न आहे एतिरे ते ख्वाजा अब्दुल मुतलिब साईं आयो ॾिसी करे चवे थो अल्लाह मां त अरबन जा हसीन ॾिठा पर पंहिंजे पोटे मोहम्मद अरबी जहिड़ो सोनो अॼु ताईं मां बि ज़िंदगी में ॾिठो न आहे एतिरे तरफ़ सां फरमाए जिब्रील जी रबे जलील चे वञ ज़मीन जे तख़्ते ते लही वञ आमिना जी झोली में हिकिड़ो मोती ॾिनो अथमि जेको मुंहिंजे खज़ाने में हुयो ई हिकिड़ो जंहिंजे करे काइनात पैदा कयो जिब्रील वञ तूं बि उन्हीअ जी ज़ियारत करे आ जिब्रील बि लही आयो नबी साईं जे चेहरे के ॾिठे त जिब्रील जी बि रड़ निकिरी छा तो चवे कल्लम तो मशारिकल अर्ज़ व मगारिबहा लम अरा अहद अहसन अजमल अतहर अत्यब मिन मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील अमीन भी जो चवे जो मुझा सोना मोहम्मद करीमा माता पूरी दुनिया जो सैर कयो माता आदम नबी भी ॾिठुम नूह नबीउल्लाह भी ॾिठुम दाऊद नबी भी ॾिठुम यूसुफ नबी भी ॾिठुम जंहिंजी दुनिया में हुस्न जी हा कोई पर सोना तो जहिड़ो सोनो अॼु ताईं मां ज़िंदगी में ॾिठो ई न आहे तूं त हसीन न आहे तूं त हसीननि जो बि सरदार तरीके चवण वारे जो बनाई अल्लाह ने
सुभान अल्लाह ठरिया बनाई अल्लाह ने क्या सोनी सूरत मोहम्मद की कोई आशिक वो जिसने देख ली सूरत मोहम्मद की तो कमाल हुस्न यूसुफ पर फकत आशिक जुलेखा थी खुदा की खुदाई जिसमें आशिक हो वो सूरत है मोहम्मद की कि जो मुसलमानों को जब जन्नत के दरवाजे पे रोका जाएगा हुक्म होगा कि जाने दो ये उम्मत है मोहम्मद की ये सोने नबी की उम्मत असा कहजा उम्मतियां असा आया पिछाड़ी में गोए सबनी को खणी वियासे अगे नबियन जो उम्मतन जो उम्र कहीं 1000 100 साल कहीं 500 साल कहीं 800 साल कहीं 900 साल असा जे नबी जी उम्मत जी उम्र 50 60 साल का को लठ हथ अखन मुदीद हली वई जान में कमजोरी 70 75 को घर जा भाती भी बेदार उन जो उम्रियों भी वडियूं त नेकियों भी वडियूं रब तो फरमाए मुझा सोना गणती न कर तुझे करे वक्त निराला तुझो उम्मती मुझा सोना मोहम्मद करीम तुझे करे मां एडो नवाजो थमान जो क़यामत में तू नबी नबियन जो सरदार होंदे पर तुझी उम्मत क़यामत में सबनी नबियन की उम्मतन जी सरदार होगी मुझा सोना कोई नबी जन्नत में अग में नबी दो जसी ते तवा नबी दो के नबी की उम्मत जन्नत में अग में नबी दी जसी ते तवा की उम्मत जन्नत में नबी दी उन महबूब मिठे नाले वाले साईं जे करे रब तो साथे वडो कर्म करे उन नबी जा सच्चा आशिक छो सच्चा परवाना छो पाक नबी सा मोहब्बत करण वाला छो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में जाया तो मक्को मक्कतुल मुकर्रमा मक्के में बहारी अची वई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में जाया मुसलमानों मक्को जाबुलो इलाको पहाड़ी इलाको गरम इलाको आपो अरबन जो रिवाज हो बाराड़ी जुदाई हुई कंबर जो शहर तो शहरावरी बाराड़ी में पीछया बाराड़ी में वण के हेठा भी मानो गुजारे मारे ये न सही ए बख्श अली सोलंकी को आया नोड़ो असांजे यार मोहम्मद लुकमान यकी हो होडे पाटर कंदे हो वीरान छडे आयो ने उते हां माशाअल्लाह सलाम आने के बलोच भी न था वने मुझा दोस्तों है मुझा प्यारा भाई पाक नबी जा परवानो पोतो जो थायूं बाराड़ी जो ईंदी हूं ताइफ जो ईंदी हूं बारन के खणी वींदी उनन जो खिदमत कंदी उनन के मजदूरी मिलंदी ही उजरत मिलंदी ही हर का दाई मक्के में आई वडे रंजा नवा बंजा रईसन जा मीरन पीरन भोता रंजा बार खणदी हुयूं पर जे नबी संग जे दरवाजे ते आयूं खबर कर त बच्चो यतीमा इतो मोटी हली हुयूं जड़ी यतीमा त यतीम जे घर में शामिल हंदो इनन के त पतो ही न हो यतीम नाए तदुर यतीमा यतीमन जो भी सरदार आखिर में काई हलीमा डुबरी डाटी जे चढ़ी आई जेका हलण को भी लाचार जेका घुमण जड़ी भी न हुई बीमार कमजोर जने मक्के में पहुंची दायूं पुछा जो कन हलीमा देर करे आईया जे छा क्या डाची बीमार हुई कदे मां पे चढ़ा त मुंडो मुर्स पंध पे वले कदी ही पे चढ़े त मां पे पंध हला कदी बई पिया पंध बीमार जो इनी जे करे देर थी वईया सैलो चवन थियो हलीमा मको सजो साफ थीवा वडेरन जा नवा बन रही सलमीरन मीरन भोतारन जा पार सब खणी वयूं पर एकड़ो यतीम थई यतीमो तो के शामिल हदो अम्मा हलीमा फरमाती मिले न मिले पर यतीम जो दीदार त कई वणा हलीमा फरमाती मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दरवाजे ध्यान दरवाजो खड़काया मगर जवाब मिलो मन दकल बाब केर माना हलीमा दरवाजे ते बैठिया ही जो अंदरो दरवाजो खुलो अम्मा आमना के चेहरे रे नजर कम तो चेहरे में मायूसी चेहरे में गमगीनी अखर मा लुक करी आयस अम्मा हलीमा फरमाती माते मा आमना तुझे चेहरे में गमगीनी तुझे चेहरे में मायूसी खैर का है अम्मा आमना फरमाती न हलीमा का गाल ना है जिन ना औरत जो दुख औरत समझी सके थी बुधाए तुझे का न का तुझे सीने में दुख नजर तो अचे तकलीफ नजर थी अचे बुधाए आमना फरमाती हलीमा जे पुछा थी करे तो सुबह को शाम ताईं मक्के में दायूं आयूं वडेरन जा नवाबन जा रईसन मीरन जा बार खड़ी वयूं पर जने मुझे दरवाजे ते आयूं खबर पिल बचो यतीमा इतो वापस मोटी हली वयूं भली मुझे बच्चे के खड़ी न वञना पर कम से कम मुझे बच्चे जो दीदार तो करे वञना जो एड़ो सोहणो बार रब में के ॾिनो ना है जो रब मुखे ॾिनो
थी आमिना मां मोटण वारी ना या मां ज़ियारत करण आया चवण सुभान अल्लाह अम्मा हलीमा के अम्मा आमना चो अच भला ज़ियारत कराए अंदर आ दाई हलीमा फरमाई थी अंदर जो आयम त नबी से आराम में साईं जे चेहरे अनवर के सुफेद चादर ही मथों जो आयम ऐं नूर जो किरणूं पिन निकरन शुआई दाई हलीमा फरमाई थी साईं जे चेहरे जो चादर जो करे कम मुझो सोहणो मुखे ॾिसी मुरकण लॻो मुरके जो वियो त मुंहिंजे सीने में ठहकी वियो मां जो जन जवान खे छॾणो ई नाहे हमर हलीमा फरमाई थी मां साईं खे खणी भाकुर पातम एकड़ो थन्नी मुंहिंजो सालन जो सुकल उन्ही में खीर ईंदो वेंदो हो नबी साईं जे सीने जी बरकत जे करे सुकल थन्नी मुंहिंजो साओ उन थण मां खीर नार गले हले पियो ॿी बरकत साईं जे चपन ते चुमी ॾिनम दाई हलीमा फरमाई थी ज़िंदगी गुज़री वई चपन में खुशबू अमर हलीमा फरमाए थी टे नंबर ते चोरीअ जी रात हुई चंड की चमके पियो पर साईं जो चेहरो भी चमके पियो मां आसमान वारे चंद्र जे तके साईं जे चेहरे जे तके चमो आसमान वारा चंद्र अज जमीन वारे चंद्र सा तोखे भेंट दियां थी सा तू सोहणो कि नहीं सोहणो अम्मा हलीमा फरमाई थी आसमान वारे चंद्र में मुखे दाग नजर आया धब्बा नजर आया पर दिलबर जे चेहरे में जर्रे जो दाग नजर सुभान अल्लाह उते दाई हलीमा अरबी में शेर पढ़ियो हूंदो जो त अरबी बोली वारी ही उन शेर जो तर्जुमो शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट सिंधी में असा सिंधन के हिय करे बुधायो तो दाई हलीमा हिय पई छा पई चवे चंद्र चोड़िया रात जा सुभान अल्लाह ढरिया चंद्र चोड़िया रात जा भली तू सौ सौ करी सिंगार पर पहुंचे न मुझे प्रिय के तुड़े हिला करी हजार तुझी सब जमार मुझे दिल पर जो दम हिकड़ो चंद्र करी तू सनड़ो थींदो आ करी वेकरो करी 98 29 में तुझे चेहरे में रोशनी न बंदी आ मुझो साईं सदाई चमकंदो हो ए कुरान के भी जो वज़ुहा वल्लैली इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजदिक यतीमन फावा ओ कंबरवारा जादे जो कुरान के खोले पढ़दो ही दे बिठे मोहम्मद अरबी की सारा ही सारा मिल अल्लाह ने महबूब नबी सा सच्ची मोहब्बत नसीब करे आमीन तो चो दाई हलीमा नबी साईं के भाकुर में जमी हुई अमड़ा में चवेस्ती हलीमा हाने मुखे पंजो पुत्र मोटाए दाई हलीमा चवेस्ती आमिना हे मोटाए कुर्ब करे माखे दे हिन जी बरकतन जे करे रब मुखे नवाजी दो अम्मा आमना फरमाई थी हलीमा तू हिन जो बरकत शादी जो बरकत त मां जो पेट मुबारक में आयो पत्थर धरती ते पैर रखा त धरती मोह मखा वधिक नरम थी वने पत्थर पानी थी वींदा ककर शाव करे घुमंदो ओगराई वठंदी हो त मुंजो घर खुशबू में घिटी खुशबू में भरजी वींदी दाई हलीमा ऐलान कर चिन्नी न कर मां पंजे साह खां वधिक सुठो रखंदी अम्मा आमना जो हलीमा के नथी मुणी ते ॾियाई थी पर मुझे पुट जी पार थी ख्याल कर ते मां पंजे साह खां भी वधिक सुठो अम्मा आमना जो हलीमा नथी मुणी ते खणी वञी ये दाई हलीमा खणी बाहर निकती न अम्मा आमना भी पोयो दर ते आई दाई हलीमा हिए जो ॾिठो त भऊ वरतो सले मोटाए न वठंदी बाहर मुर्स ॾाकी सां वेठो हो परे का हकल ॾेई करे चई हलीमा कुछ मिलियो या न मिलियो मुर्स के जे हो मुंहिंजा मुर्स कुछ कुछ ॿियनि खे मिलियो पर सभु कुछ रब असांखे ॾिनो कंहिंखे लप मिली कंहिंखे केतिरो मिलियो रब असांखे बुख भरे ॾिनो आहे मुर्स चुस खणी ता ज़ियारत कया हीअं बि ॾिठई कि सुभान अल्लाह आह जो सुण मुर्स के जे हाणे ॻाल्हि ॿुध जल्दी करे हितो निकिरूं हलूं ओॾे शुक्राने जा नफ़िल पढ़जा के कुर्बान वञा ॾाची बीमार आ हलण जड़ी न आहे सुबुह जो हलंदासीं रात ते टिकऊं जे रात टिकंदे सुबुह ते मतलब मालिकाणी चवे मूंखे ॿारड़ो रात मांखे ॾियो त मां सां सुम्हे पोइ सुबुह जो फ्री जो वञे पोइ हितो निकिरूं रस्ते में टिकऊं अम्मा हलीमा फरमाई थी मुंहिंजे मुड़ुस खणी चवण वरतो
मां पंहिंजे मुड़स खे चम जल्दी कर डाकी ते चढ़ मुंहिंजो मुड़स डाकी ते चढ़ी वेठो मां पुठियों साईं खे झोल में विहारे मुंहिंजो मुड़स डाची खे हकला पियो ॾे पर डाची कंधो खणी ज़मीन ते सटे छॾियो चुरे ई न पई मुझे मुड़स पुछे तके मुखे चो हलीमा मां त चो मां डाची बीमार आ डाची पूरी थी वई मां हलीमा फरमाती मुझा मुड़स मां भी समझा थी डाची बीमार आ पर हिन सोने जी बरकत जे करे रब हिन खे सेहत ॾींदो हिन जी बरकत जे करे मरी वई आ त रब नई जिंदगी ॾींदुसि पर ॻाल्हि ही आहे अॻ में तू भी डाची को लहो मां भी डाची को लहूं लहा शाह सवार मोहम्मद के अॻ में विहारियो पोइ ॾिसूं त डाची हले थी कि नथी हले अम्मा हलीमा फरमाती मुझे मुड़स मुखे चो हलीमा चरी त नाहे मासूम ॿार आ क्यों वेंदो के कुर्बान वञा तू विहारे त ॾिसे हलीमा चवे थी मुझे मुड़स खणी चवण वरतो अॻियों साईं खे विहारे असां ॿई पोइ वेठासीं मां चिमला ॻाल्हि ॿुध मुहार बि साईं खे दाई हलीमा चवे थी मुझे मुड़स जो हलीमा चरी त नाहे हे मासूम ॿार जे मासूम आहे पर जो बरकतूं मां ॾिठो दाई हलीमा फरमाती मुझे मुड़स चवण वरतो जीअं डाची जी मुहार साईं जे हथ में आई ओ कंबर वारो सूमरा मुहल्ले वारो पाक नबी जा परवानो मिठे मोहम्मद जा दीवानो डाची कंदर मथे जमीन को मथे करे आसमान दे तके रंभ करे जो हिय भी चवे अर्श वारा अल्लाह त मुदा वक्त भला करे छड़े जो बिनी जहान जो सरदार मिठो मोहम्मद मुदी पुठी दे सवार जो आहे ये पाक मोहम्मद की कदम की बरकत जे करे दुनिया की सवारन की सरदारी रब तू मुखे दई छई अची जो स्पीड वरतई जेके दायूं अग में निकतल हूं उन्हन के भी क्रास कर दी एक बे के दायूं चोटी साइड थी वनो अले मक्के जो को सरदार हे तजोड़ा मंदी थी अजे साइड थी वनो ये दाई हलीमा गुदी एक बे के तके जो थी वड़ी है त हलीमा है अगल ले चवन जो हलीमा एडी स्पीड में आके वडेरे को पे नवाब को सरदार के मीर को डाची मटायूं ते नथी वनी अम्मा हलीमा फरमाती न सवारी सागिया पर सवार मटायूं थी वना जने गोठो वचा पई मुजो मुड़स हारिस सवार हो हाने सवारन जो सरदार मिठो मोहम्मद सवार इयो महबूब नबी मिले वजे के सदके रब वक्त ही न डाला के जो असा जो नबी वडे शान वारो नबी असा जो नबी वडे मर्तबे मकाम वारो नबी जे नबी की तारीफ माशा कर जे नबी की तारीफ रब तो करे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन रब तो फरमाए मुझा सोना तो के बिनी जहान जला रहमत करे मोकलो तुम तू पंजन जला भी रहमत बरावन जला भी रहमत दोस्तन दुश्मन जला भी मोहम्मद रहमत असा जो नबी जहान जला रहमत इयो महबूब नबी असा के मिलियो आ जंजे सदके रब जोड़ियो खुदा जो कसम जे पंजन सा प्यार के ऊपर दुश्मन सा भी प्यार जा दरिया है दुश्मन भी संग नौकर बन गए असा को पहजा बेदार घर जा भाती अबे को बेदार पुत्र पी को बेदार पी पुत्र को बेदार छो त सा जो किरदार चमो न रहे असा जे महबूब जो अखलाक इस कुरान तो चवे इन्नका लाला खुलुकिन अजीम अब से फरमाए तो मुझा सोना तो जो अखलाक सब का मथे पहजा पर तो मोहम्मद जो अखलाक कुर्ब सी दुश्मन भी तो ये दर्जा नौकर बन गई अल्लाह उन सोहे नबी असा सच्ची मोहब्बत नसीब करे आमीन अल्लाह उन मदीने वाले साईं जो मुल्क मक्को मदीनो भी दिखारे आमीन हवा माते ये चोंदो हां अल्लाह दुनिया में ताकत सब देव पैसो देव त नबी से जो मुल्क दिसी अचो सोने जो रोज़ो दिसी अचो उहा जाय दिसी अचो जिते मुजा साईं नडे होंगे बकरियों चारींदा मागे वाइल कदम मुखे खबर न हुई त मक्के को ताइफ केतरो परे आ हाने मां परसाल उम्र दे दोस्त मुखे तो से हलो त ताइफ वठी हलां रात मसे गुजरी सुबह जो मां भी थकेल मोहम्मद ताइफ जी गाल बुधी डाडी दिल खुश थी जने गाड़ी में चढ़या से मुखे जैसे मत पंध घणवा जैसे मीटर के जीरो था क्यों उते नाप दो जने उते लथा से मत उते वठी हले जिते दाई हलीमा जी कबर आ नबी संजा के रहा हा उते जो हम त पौना 200 किलोमीटर मत सलाम दाई हलीमा तुजी सवारी कोई भी कमजोर बीमार की पर लगी वे साईं जी कदम जी बरकत जे करे डाटी जणो उड़ा मदी भी वने
ए सोहणो मोहम्मद मीर सवा लख नबियन जो ताज नबी ओ जे पाक मोहम्मद जी कदमन जे बरकत जे करे रब दाची के रंगियो ओडे गारे सौर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पूरो अबू बकर सिद्दीक कुल्हम ते खड़ी हलियो तवज्जो को बस खत्म तो क्या सही भी हो बस खत्म तो क्या ता बारे वारा ओ यारे वारा हलन था पिया है तवज्जो को ताजी मोहब्बत के मां सलाम करया त्रियों दिहाड़े मां हिकड़ी जाय जे वाइल के नबी साईं जी तारीफ के मदीने की तारीफ के साईं अल्लाह जो कसम खड़ी चवां तो वाइज में हिकड़ो हमारा इश्क में वजद उठी बिठो मां जो हमारा ही एडो वडो जो इन दर पर कटिया मां जड़ा विचार अची मां के भाकुर पाते सुई आयो पर मां जो मुंह हित अची जो मां के जोर दे नहीं जे 5 मिनट दे त साव निकली वने मां के जे मदीने वने त साईं के रोजे ते सलाम हजारों हजार रोए पे मत तुझे इश्क के सलाम पर मुझो साव सल बचे मां भी मदीने एड़ा मोहब्बती भी आहे एकड़ो हमारा हो मां सा वडी मोहब्बत कंदो मां दे मथो ही कपड़ो गलाए मख जी मथो रे वरी कपड़ो हणी वरी मख उडारे वरी छडे वरी मख इन मख के जो भी मां तो दिसां तो मयो कंट जो पाव खणी मथो घले भी दे वेही त ॾेखार मख जी ख़बर तो चंद्रिया जीअं जो मख वेठी ढका कराए अमड़ जो मथो चटो अमा खत्म थी हुई पर मख वरी बोला एड़ा भी आशिक हुंदा है सो मां अंधो मौलवी नाया मां 30 सालन का मथे वायद क्या तो मुझो तजुर्बो आ मां थोड़ो वेंदा है मां समझी विंदो आ केतरी इनन के दवा सो अल्हम्दुलिल्लाह मां मिनट थो करे वठा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जने पोरो अबू बकर सिद्दीक गारे सौर दे मथे चाड़ी खणी पियो वनी गारे सौर उन जमाने में रास्ता चला हाने हादी दिसी आए के मथे चढ़या है कि अन्या भी चढ़न जरूरी कोनी ये साईं मोहम्मद यूनुस ता मथे चढ़यो मां के भी दोस्त वठी होती मां के जैसे चढ़न जरूरी नहीं बस दीदार यो तो सलाम हो कोड़े सुभान अल्लाह वो नबी साईं के खणी वियो मथे त पोय काफर भी कढाया पेरो खणंदा आया तो एक बे के चोन आए हिकड़े जो पेरा बियो करे या त खबर ही न पई आशिक पंहिंजे माशूक के कुल्हम ते खणी वियो सुभान अल्लाह जे हिकड़े के त बोलियो मथे चढ़ी विया गारे सौर ते ॻाल्हाइनि पिया अबू बकर सिद्दीक नबी साईं के झोल में सुमारी वेठो ये जो ॻाल्हाइनि पिया अबू बकर साईं नबी साईं के जो साईं दुश्मन फुड़ी विया थी साईं फरमाया ला तहज़न अबू बकर गलती के न कर छोड़ो तू माना हूं रब भी असा सा गड सुभान अल्लाह वो अल्लाह साईं कमजोरन को कम वठंदो आ कमजोर मकड़ी कोरीड़ो उन जी दिल में विधाई वनी नबी साईं जी ने गार जो तो यारो चाहे वही कबूतरी के दिल में विधाई मथो आना लाहे आरे ते वेही रही हे मथो हिक बे दे हिकड़े तके चढ़े अंधऊ हेदे काडे बे तो हेदे अरे चंद्रा है काडे इंदा हे तो पुरानी गाल यारो चढ़े हा कबूतरी उड़ा में हा हेदे नवया 12 ले मोटी हल्या व्या असा भी उते गारे सौर ते आसे चौन सुभान अल्लाह मोके दोस्तन को से कुछ वायल कयो ओ मां केड़ो वायल क्या मको नबी सही हिन रस्ते सा वया हिते मुंडो साईं चढ़ो ओ मां ही लफ्ज उते कहा मां चो ए गारे सौर सुभान अल्लाह करते बस मां खत्म तो कह मां चो ए गारे सौर से एहसान को लभू बैठे हैं तेरी गोद में सिद्दीक और रसूल गार तो सा केर मुकाबलो करे जो तुंजी ढोली में मिठो मोहम्मद या रसूल मिठो वरी ही हलिया से रस्ते सा सफर दोस्त वठी घुमाइन जा रस्ते में एक मस्जिद शरीफ आई मुके जो से 2 मिनट न होए न मस्जिद की जियारत जो मतो सही मस्जिद जो नालो शाहे मुके जे हिन जो नालो आ जिन्न मजो जिन्न नालो छो रखियो मुके जो से हिन जगह जे जिन्नन मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलमो पढ़ियो हो नबी से रोजानो हिन जगह जे की जिन्नन के कुरान जो सबक पढ़ाणी दा अरबन सबुरन ते मस्जिद ठाही नालो जिन्न रखी छडियो वरी थोड़ो ही हली ही गाड़ी फड़ी वरी सामो भी मस्जिद मत हिन जो नालो के हिन जो नालो शजर शजर अरबी में वण के देबो मत हिन मस्जिद जो नालो शजर छो रखियो के नबी साईं जो हिते जिन्नन के कुरान जो सबक पढ़ाणी दा यो वण उतो हली मिठे मोहम्मद की जियारत करणी
जेके नबी साईं जी ज़ियारत करन वण उहे वण भी शान वारा आहिनि पत्थरनि हुजूर खे सुञातो पर जे तूं असां न सुञातोसीं छा थी पियो असांजो नबी सभु को शान आहे कलमे वारो पाक मोहम्मद अरबी जा दीवानो नबी सा मोहब्बत करण वारो नबी जे बच्चन सा मोहब्बत करण वारो ए असा अल्लाह जो कसम खणी पए इन अल्लाह जे पाक नबी जे मिठे मोहम्मद अरबी जे घर में थो जो मदरसो मिठे मोहम्मद जो घर वा अल्लाह जे कुरान जगो जवां तो असा सोहे नबी जा आशिक नबी जे बच्चन जा भी परवाना हूं चौन सुभान अल्लाह असा सहाबा सा भी इश्क कंदा हूं नबी जे बच्चन सा भी ॾाढो प्यार कया छो तो नबी जा बच्चा बड़े शान वारा है जेके महबूब नबी जे सीने के सुमंदा हुंदा केदा में शान वारा हुंदा जेके सोहणे नबी जे कुल्हन जी सवारी करेन ये इमाम हसन हुसैन हो साहबा फरमाते नबी से कि असा एक दफो से दो इटो से त मस्जिद नबी में बामड़ा पिया पाइन असा सोचो से नबी से छोटा बामड़ा पाइन हिए जो तक्यो तो साईं जी कुठी ते हसन हुसैन बई सवार हा ए मदीने जे मीर की नबड़ी न्याणी अम्मा फातिमा जा बच्चा हुई केड़ी फातिमा जे फातिमा तु ज़हरा जला मुझे साईं फरमायो फातिमा तो बिज़ातु मिन्नी नबी तो फरमाए फातिमा तो मुझे जिगर जो टुकड़ो तो मुझे हाम जो टुकड़ो तो के दिसंदो मुझे थक ही लगी वेंदा है नबी जे घराने की तारीफ बयान किया खुदा जो कसम असा अली जा कीन नौकर थो जो अली अलिया शेरे जलिया जो हक जो वलिया असा मुसलमान जो अली इमाम जो अली खे न मने जो वडो बेईमान ये अली जला मुझे साईं फरमाए अली तू अल्लाह जो शेर सुभान अल्लाह घरिया जेके नबी से असदुल्लाह जो लक़ब नो जो अली असा जो रहबर अली असा जो अदवान पेशवा है अली अलिया सोने अली जा दीवानो अली जो प्यार मस्जिद मदरसन सा हो असा में जो मस्जिद मदरसे में बैठा बोलो सामो इस्त मस्जिद बुखारी हिते देसो तो मदरसो ए वरी तालिब नबी जा मेहमान चौन सुभान मैं कोशिश कियो बच्चन के कुरान पढ़ायो अज सा कुरान का पढ़े हैं इधर पदर मां तहां के तजुर्बे सा मा चवा तो मुजी भी उम्र 56 साल में हले थी मां तजुर्बो के 40 साल अग में तहां में तजुर्बो क्यों हुंदो मानू मस्जिदन में नमाज सुबह के पढ़ने का कुरान पढ़ंदा अगे कुरान हले घरन में कुरान मस्जिदन में वनी उताकन में कुरान निकरी हो मस्जिदन में भी के था पढ़न खुश नसीब हुए बार के मदरसन में कुरान पढ़न भी था पढ़ाए कुरान छड़े नो से तरीफ परेशान से खाली पूछा कर मौली साहब अजाब थो चे मुसीबत थो अचन 3 महीना मुसलसल हलिया है यार कसम तो अल्लाह जो अजाब जो दाहू था बुढो अची सवात में ॾिठव त हिकड़ो मथो छा फाटो हो कक्कर तो नहीं हो साईंदो अजाब जी सूरत पढ़ी आयो दरिया जो वही पिया इए मुल्क के बोड़े चने जो 100 जनाजा मां थी छुथा खुदा के कावड़ायो छुथा खुदा के नाराज को माटी अचान साईं के करते जंहिंजा 24 कलाक माफ़ी जा दरवाजा खुलिया पिया आहिनि वो रब छो चवे तुंहिंजे अजर जी देर मुंहिंजे बरकत की देर न आहे अज पक्की तौबा के गुनाह का तो इंशाअल्लाह पक्की तौबा कंदासीं का खबर कोने अल्लाह पैसो देव अल्लाह ताकत देव अल्लाह दौलत देव जिंदगी में एक दफो सोहणे जो शहर मदीना आहे इरादो के सदाई ते रहंदो केड़ा केड़ा मदीने हलदा ओ मां बिछो नचो मक्के में या मदीने में मक्के में या मदीने में रहाए तो किसोलो मदीने मुल्क दे मौला घुराए तो किसोलो पर साल रबिउल अव्वल के महीने में मां मदीने पाक में हुई 12 रबिउल अव्वल की तारीख जो तो मुझी वापसी ही हेल रोआ जो दे रबिउल अव्वल में वनी न सगो महीनो निकरी वियो पर अल्लाह जो फजल थियो जो 5वीं रबिउल अव्वल की तारीख शमशर जे सुबह की नमाज रब उते नसीब काबे में जुमे की शाम में फ्लाइट मतो रब अगे साल भी मुर्ब गई इन साल भी तुझा मुर्ब थे मैं दुआ कराए आज के मस्जिद में मदरसे में कुरान के जलसे में
ओ जो के गड छा हो अल्लाह तमा सबनी के साईं मोहम्मद यूनुस साहब साईं अब्दुल सत्तार साहब दी अगवानी में सबनी के मक्के मदीने वठी हली या दुआ घोड़ा हिन साल वठी हले या 5 सालन का पो सभई हिन साल पर जेकरे सभई मानू ताजा जेके मदरसे जी छत ते बैठा आहिनि चढ़न साईं मोहम्मद यूनुस का पुछा क्यों को भी जहाज में जाए पतन जी न केडो वडो जहाज ये अल्लाह जो ता ते फजल थींदो इंशाअल्लाह सजा कंबर जा मानू मदीने में सोने जो शहर दे संदा से अगे मां 28 ॾींहनि जे पैकेज ते वियो मुझो ढौ न तो ढौ थींदो ही नहीं हाने भी दोस्तन जो से 28 ॾींहनि जो पैकेज आ मतो अञा भी वधायो जैसे बसर को भरंदुई वरी भी हर विषय पर पैकेज एतिरो आ जे वधी करई पोंदो भी 3 महीनन जो वीजा में लिखता को टिकट खणी पाण मां दुआ करण आयो आ रब ता के भी वठी हले मुखे भी वठी हले जेका संगत वेठी आ सब हलन पर साल अल्लाह जी मेहरबानी थी है मुझो पुत्रा अब्दुल कदीर नातू भी पढ़ंदो रहो जडे एयरपोर्ट ते मुके छडे ते रोई पई मां पुछो मां छो थो रोई मुके चे बाबा हर जगह ते जलसे में मुखो सिवा न वींदे चोदे गाड़ी हलाए त मां हला हाणे छडियो थो वने मतो हवाई जहाज जो सफर आहे ते टिकट भी हुजे वीजा भी हुजे हे जो रोनो तमा भी रोंदो में एयरपोर्ट में यकीन जानो रोइदो जहाज में अकेलो है को संती न हो ब्या मानो दिसन ब्या त मौलाना छो छो रोए हेडो वडो सफर बच्चन जी सिक लगी थी न यार मत को कोयो रोण वारो छडे आयो आ दिल नरम थी वई आहे जेकर को संगती मूसा सफर में यो गड हुजे या बयो को भी हुजे आ त दिल पे लाए हा पर तवज्जो को जने छते खा वनी जने काबे ते दोस्त मुखे खणी वियो ते जने काबतुल्लाह ते पहुतम नबी से फरमाया जो काबे पोले तेरी निगाह सा जेड़ी दुआ घुरे डारे पे कबूल माता खुदा जो कसम खणी न कुरान जे जो चवा तो जडे उते दुआ जो घुरम में एड़ी कबूल थी गई वरी हिन जला भी दुआ घुरम त मौला जो रोवण वारो को ते छडे आयो आ इहो भी मुखे घुराए अल्लाह जो फजल थियो तो जे दोस्तन जो सही ता सा जो संगती गड हुंदो ड्राइवरी में असा दिसंदा से मोबाइलन ते उहो नाही मतलब मो वट एतरी हिम्मत न हुई मां पाण पहुतो के से घुरायो सब कुछ असा दे ओने के सुबह जे टाइम ते मुबारक ॾिनो मतो अल्हम्दुलिल्लाह हाने पास मोकिल वीजा असा दा मोकिलो मुझे हुंदे मके पहुची मुझो 28 ॾींहनि जो पैकेज 20 ॾींहनि खां पोइ भी पहुतो पोते मक्के शरीफ में मुझा दोस्त हुया दावत तो घणन कयूं पर जेका आखिरी दावत हुई उनके हिन में वठी हली पोते सोहणे के शहर में इनके नात बुधाए अल्लाह जाने तो जने नात जो पढ़ी त अरब के मुल्क में रहने वाला बड़ा सखी जवान है अरबी त सखी पर रहने वाला भी ये है 100 रियाल जामी वसाई 100 रियाल माके जेवा दे हवाल मतो तुम कर हवाल ते छक पाकिस्तान दी बचर सवसर हो सो बहरहाल जो ओते मक्के में मदीने में मौलूद चे वो एकड़ो गजल हित भी पढ़ाया पर ता कबर वाला उनी कदरदान है ना सुभान अल्लाह तो हेले पान सो वो गजल आज तहां के भी बुधाए तो थोड़ी तहां भी खिदमत करे छडियो अल्लाह कबो उते भी मां तहां जे ला दुआ घुरंदम हिन साल तहां भी मदीने पहुंचो